दोस्तों सभिनी दोस्तनि खे सूदरी सूबेदार ख़ादम हुसैन थईम जे तरफ़ां अस्सलाम वालेकुम। जीअं त अॼु असां मौजूदु आहियूं सिंधू वुड स्टूडियो जो दादू में, जिथे ईद उल फितर जी फिल्म डॉन 125 जी तमामु तेज़ीअ सां एडिटिंग हली रही आहे। हीअ इंशाल्लाह डॉन 125 ईद उल फितर ते सिंधू वुड ते ॾिसंदव पहिरें ॾींहुं। तमामु महिनत सां फिल्म ठहियलु आहे। हिन राइटर सादिक चांडियो आहे ऐं हिदायतकार अरशद आज़ाद रांझाणी। हिन फिल्म में मोरो ऐं दादू जे बहितरीनु कॉमेडियन अदाकारनि कमु कयो आहे। हिन महिल स्टूडियो में जेके असांजा अदाकार मौजूदु आहिनि उन में अज़ीज़ कमरानी साहब ऐं अहमद अली शेख साहब ऐं एडिटर बाबा फारूक, असिस्टेंट एडिटर असांजो माशूक चांडियो साहब ऐं उन खां अलावा अली जान आहे। डॉन 125 फुल कॉमेडी फिल्म, एक्शन फिल्म आहे जंहिंखे तव्हां ईद उल फितर ते सिंधू वुड चैनल ते ॾिसंदव।